इसराइल के ज़ाती ज़ुल्म ख़िलाफ़ जमीयत उलमा इस्लाम ज़िले घोटकी ऐं आदलपुर तरफ़ां बिलाल मस्जिद लाखाणी मोले खां आदलपुर मेन चौक खां थींदे सिंध प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में जमीयत उलमा इस्लाम आदलपुर जो अमीर, ज़िलई अमीर ऐं ॿियनि ऐं कारकुननि भरपूर नामूने शिरकत कई। रैली मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे सिंध प्रेस क्लब आदलपुर पहुती, जिते इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। हिन मौक़े ते अॻुवाणनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु टाउन आदलपुर जे तरफ़ां जमीयत उलमा इस्लाम जे ज़रिए इहतमाम हीउ जेको एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे या इसराइल जे दहशतगर्दाना कारवाइनि जेके फ़लस्तीन में हू मज़लूम मुस्लमाननि जे मथां ज़ुल्म करे रहियो आहे, या जेको इमदादी क़ाफ़िलो वियो पिए किश्तियुनि जे ज़रिए ऐं उहो उते पहुचण वारो हो, त इसराइल ज़ुल्म जी इंतिहा कंदे, दहशतगर्दी जी इंतिहा कंदे उन क़ाफ़िले ते हमिलो कयो आहे ऐं उन क़ाफ़िले जे रज़ाकारनि खे गिरफ़्तार कयो आहे। अॼु जो असांजो हीउ मुज़ाहिरो इसराइल जे ख़िलाफ़ आहे ऐं असां अॼु हितां मुतालबो कयूं था आलमी बिरादरी खां ऐं पूरी दुनिया खां, अक़वाम मुत्तहिदा खां, त इसराइल खे जेका जारियत करे रहियो आहे, जेका गुंडागर्दी ऐं दहशतगर्दी करे रहियो आहे, इसराइल खे इन खां रोकियो वञे। ॿी सूरत में पूरी दुनिया जा मुस्लमान फ़लस्तीन जे लाइ, गज़ा जे लाइ मैदान में आहिनि ऐं इंशाअल्लाह हीअ जदोजहद एतिरे ताईं जारी रहंदी जेतिरे ताईं फ़लस्तीन आज़ादु नथो थिए ऐं इसराइल तबाह ऐं बर्बाद नथो थिए। अॼु जो हीउ असांजो मुज़ाहिरो इन हवाले सां आहे। कल्ह घोटकी में असांजो तालके सतह ते मुज़ाहिरो थियो हुयो। अॼु डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर मीरपुर माथेलो में सुबुह सां तारीख़ी एहतजाजी मुज़ाहिरो थियो आहे ऐं बाद नमाज़ जुमा टाउन आदलपुर जे तरफ़ां हीअ जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ां ज़िले घोटकी में ज़बरदस्त मुज़ाहिरा थिया आहिनि, जिते इसराइल जी उन जी जारियाना कारवाइनि जी, उन जे दहशतगर्दाना कारवाइनि जी मुज़म्मत कई वई आहे ऐं फ़लस्तीन सां, गज़ा जे मुस्लमाननि सां यकजहती जो इज़हार कयो वियो आहे। ऐं असां मुतालबो कयूं था त जेके रज़ाकार गिरफ़्तार कया विया आहिनि उनखे फिलफोर आज़ादु कयो वञे, वरना ही असांजी तहरीक इंशाअल्लाह जारी आहे। जहिड़े तरीक़े सां जमीयत उलमा इस्लाम टाउन जे हवाले सां जूं आदलपुर जो भरपूर गुज़ारो थियो आहे। अॻियां बि जेकॾहिं हुकूमतूं इहे जेके ज़ालिमनि जो साथ ॾियनि थियूं पियूं, जेकॾहिं किरदारु न अपनायूं त अञा वधीक असांजी भरपूर तारीख़ जमीयत उलमा इस्लाम जी क़यादत, मौलाना फज़लुर रहमान जी क़यादत में अञा वधंदी ऐं एतिरे ताईं इहा क़यादत जेको आहे, जेतिरे ताईं असांखे हुकुम ॾिनो आहे, जेकॾहिं ज़ुल्म हले थो पियो, जेकॾहिं बंदि न थींदो, एतिरे ताईं असांजी तारीख़ वधंदी रहंदी। शुरू खां वठी इसराइल फ़लस्तीन जे ख़िलाफ़ जारियत करे रहियो आहे। उन वक़्त खां वठी असां मुस्लमान सारा फ़लस्तीन सां गॾु आहियूं। जेतिरे ताईं असांजी जान में जान हूंदी, इंशाअल्लाह असां फ़लस्तीन सां गॾु आहियूं ऐं फ़लस्तीन सां जेतिरे क़दुरु, जेतिरी ताक़त हूंदी, असांखे मौलाना साहिबु जीअं हुकुम कनि, फज़लुर रहमान साहिबु असांजी क़यादत जे हुकुम मुताबिक़ असां इंशाअल्लाह, अगरि असांखे हुकुम थियो जेकॾहिं ओॾांहुं वञी करे इसराइल सां मुक़ाबिले जो, इंशाअल्लाह ज़रूरु असां हितां जा मुस्लमान ग़ैरतमंद वञी करे इसराइल खे तबाह ऐं बर्बादु कंदा। इंशाअल्लाह असांजी जंग जारी रहंदी ऐं हमेशह असां इन तारीख़ खे हलाईंदा रहंदासीं जेसीं ताईं इसराइल पंहिंजी जारियत ज़ुल्म मुस्लमान जे मथां बंदि न कंदो, एतिरे ताईं असां इंशाअल्लाह उन सां मुक़ाबिलो कंदा रहंदासीं, मुक़ाबिलो कंदा इंशाअल्लाह उन सां जंग जारी रहंदी इंशाअल्लाह। उलमा इस्लाम जे अॻुवाणनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इसराइल पारां फ़लस्तीन मथां ज़ाती ज़ुल्म जी जबर ऐं कहर जारी आहे, जेको नाक़ाबिले बर्दाश्त आहे, जंहिंजी असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। जमीयत उलमा इस्लाम रत जे आख़िरी फुरे ताईं फ़लस्तीन जो साथ ॾींदी ऐं ज़ालिमनि ख़िलाफ़ जंग जारी ऐं जारी रहंदी। हिन जो त जेकॾहिं असांखे जमीयत उलमा इस्लाम जा अमीर असांजा मौलाना फज़लुर रहमान लबे कंदासीं, लबे कंदे असां इसराइल वञण लाइ तयारु आहियूं ऐं इसराइल सां जंग करण लाइ तयारु आहियूं। कैमरामैन टीम सां गॾु माजिद अली कलवड़ो, टाइम न्यूज़ आदलपुर।